तालके गढ़ियासीन जे अवाम के इतला तो ॾिजे त भुट्टो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन सिंध तरफ़ां 6 डिसंबर बरोज़ आचर ते मदई जी वेझो ॻोठ आराई में मुफ़्त सुन्नत तोहर कैंप लगाई वेंदी। जंहिं बि भाउ खे पंहिंजे पुट या कंहिं रिश्तेदार ॿार जो तोहर कराइणो हुजे उहो हिन कैंप मां मुफ़्त फ़ाइदो हासिल करे सघे थो। वधिक मालूमात जे लाइ मौलाना अब्दुल अज़ीज़ भुट्टो जनरल सेक्रेटरी भुट्टो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन ज़िला शिकारपुर सां हिन नंबर ते ला विचड़ में अचो 0302 3626 असांजी ही भुट्टो वेलफेयर ख़ालिस हिकिड़ी गैर सियासी ऐं गैर मज़हबी तंज़ीम आहे जंहिंमें हर इंसान जी ख़िदमत मदद ऐं उन जे लाइ सहकार जो अज़म ऐं प्रोग्राम आहे। ॾिनी आचर वारे ॾींहुं 10 बजे असां वटि डॉक्टरनि जी टीम ईंदी ऐं उन में दवाऊं बि ॿारनि खे ॾिनियूं वेंदियूं। जेका ॿारनि जी ख़िदमत थी या गोॾ हूंदी आहे तोहर वारी उहा ॾींदासीं। को फ्रूट आहे जूस आहे अहिड़े नमूने सां जंहिंमें असांजी टीम आहे 25-30 दोस्तनि जी टीम आहे उहा बि ईंदी ऐं असां सॼे हिन पंहिंजे तर पासे खे मदे जी आहे त हल्के गड़ियासीं जेको बि अवामी आवाज़ ॿुधे थो को हिन में फीस न आहे, न दवा जी न डॉक्टर जी, ख़ालिसत लिल्लाह हिकिड़ी ख़िदमत आहे इंसानियत जी। ऐं असां तव्हां सभिनी दोस्तनि खे दावत था ॾियूं ऐं असां पंहिंजे हिन दोस्त भाउ कमांड पंवर जा वॾा थोराइता आहियूं जंहिं असांखे हीउ मौक़ो ॾिनो त असां आवाम ताईं आवाज़ु पहुचायूं था। वॾी महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी। आचर वारे ॾींहुं अची असांखे ख़िदमत जो मौक़ो ॾींदा, महिरबानी। अच्छा इहो साईं ॿुधायो त नाज़रीन खे त जेको माण्हू अगरि कोई पंहिंजे नंढे जो तोहर कराइणु चाहे त उहो तव्हां सां अॻ में पंहिंजी रजिस्ट्रेशन कराईंदो या बसि उन वक़्तु अची उते पंहिंजो नालो लिखाए कैंप ते। ॿियो इहो बि ॿुधायो त जेको तोहर करण खां पोइ उहो नंढिड़ो उते केतिरो टाइम तव्हां उनखे रखंदव ऐं उन खां पोइ घरु मोकिलींदो? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त तोहर त जीअं थॾे ते थींदो वेंदो माण्हू चिंचिन ते ईंदा या पंहिंजी सवारी ते ईंदा उन महिल ई डॉक्टर साहिबु हूंदो ऐं असां हफ़्ते जी दवा बि ॾींदा। तव्हां त हफ़्ते ताईं ॿार खे इहा तकलीफ़ हूंदी आहे ऐं उनखां बाद में कैंप जी रजिस्ट्रेशन इहा ई आहे त असां मदेजीअ में जिंदो देरो में भर पासे वारे ॻोठनि में पंहिंजा पेनाफ्लेक्स बि हया आहिनि, कुझु हैंड पेपर बि विरिहाया आहिनि। बसि इहा ई रजिस्ट्रेशन आहे। जेके दोस्त ॿुधनि असांजो आवाज़ु अचनि नालो लिखाइनि। मां हाई स्कूल मदीजी में उस्तादु आहियां, पाण 8:30 खां वठी 2 ताईं वेठो हूंदो आहियां, पर किथे बि मोबाइल नंबर इन असांजा लॻा पिया आहिनि। तव्हां फ़ोन कराए रजिस्ट्रेशन कराए सघनि था। सवलो तरीक़ो आहे।